नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नौशहर फिरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ खे ज़िले जो दर्जो न मिलण ख़िलाफ़ डॉक्टरनि जी कोर्ट NICV सेंटर न खुलण, ट्रामा सेंटर जी बहाली लाइ अस्पताल बचाव एक्शन कमेटी जे सॾ ते अॼु 167 ॾींहं ते पिण एहतजाज मुज़ाहिरो करण बाद अलामती बुख हड़ताल जारी रही, जंहिंजी अॻुवाणी यूनुस राजपुर, खादम सियाल, अज़ीज़ फुल, मियां गुलबार कलोड़ो ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते अॻुवाणी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त नौशहर फिरोज़ ज़िले खे 29 साल गुज़री चुका आहिनि, पर सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ खे ज़िले जो दर्जो न ॾियण सरासरी ज़्यादती है। अस्पताल खे तालके जी बजट मिलण करे आवाम खे सेहत जूं बुनियादी सहूलियतूं न पियूं मिलनि। इनखे सिर्फ़ रेफर सेंटर बणायो वियो आहे। अस्पताल में मुक़रर कयल 54 डॉक्टरनि खे रिश्वत वठी बदिली कयो वियो आहे। 6 डॉक्टर रिटायर थी विया आहिनि, जंहिं करे अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे ॿियनि अस्पताल न रेफर करण जो सिलसिलो जारी आहे। 5 सालनि खां वठी ऑपरेशन थिएटर बंदि आहे। पैथोलॉजिस्टिक डॉक्टर न हुजण करे लेबोरेटरी पिण डिस्पेंसरी हलाए रहिया आहिनि। डायलिसिस जूं आयल 10 मशीनूं 6 महीने खां न पियूं हलनि, जॾहिं ते ACG ऐं अल्ट्रासाउंड ते बि का बि औरत डॉक्टर न हुजण जे करे अस्पताल अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। 167 ॾींहं खां हलंदड़ एहतजाज वॾे वज़ीर जे हुकुम बावजूद सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ खे ज़िले अस्पताल जो दर्जो न ॾिनो वियो। अस्पताल लाइ आयल 5 करोड़ रुपए खां वधीक बजट पिण कूड़नि कागज़नि ज़रिए फुरद बरद करण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु एमरजेंसी में को बि डॉक्टर मौजूदु न आहे। एडॉक बेसिस ते कंपाउंडर ऐं पट्टेवाला ऐं ड्राइवर मरीज़नि जो इलाज करे रहिया आहिनि। हिन वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिहत वारे वज़ीर डॉक्टर अज़रा पेचियो ऐं ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त खुदारा ज़िले जे 16 लख अवाम ते रहम करे सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ खे ज़िले अस्पताल जो दर्जो ॾिनो वञे। अस्पताल में दवाऊं चोरी कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जारी रखंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।